अस्सलाम वालेकुम दोस्तों, आऊं हिन समूह है तव्हां ॾिसी रहिया आहियो सिंध एजुकेशन टेक। दोस्तों अॼु असीं पंहिंजे मोबाइल में काइन मास्टर सॉफ्टवेयर जे ज़रिए सिंधी टेक्स्ट स्क्रोलिंग करे सघंदासीं। कंहिं बि वीडियो में स्क्रोल करणु, टेक्स्ट खे अॻियां हेठां पटी वांगुरु हलाइण, जीअं असीं कंहिं पंहिंजे KTN या सिंध टीवी या कंहिं टेलीविजन ते टेक्स्ट जी पटी, जीअं आम ज़बान में चवंदा आहियो अखर हेठां हलनि पिया, अखरनि जी पटी हले पई, उहा लॻाइण सघंदासीं। उन लाइ असीं का वीडियो सिलेक्ट करें, ठीक, ओके। हाणे लेयर्स मां टेक्स्ट लेयर चूज़ कंदासीं। सिंधी कीबोर्ड तव्हां को इंस्टॉल करे सघो था गूगल प्ले तां, ऐं तव्हांखे हीअ एप्लीकेशन जेकी आहे काइन मास्टर, उहा तव्हांखे गूगल प्ले स्टोर ते आराम सां मिली वेंदी। दोस्तों हिन चैनल खे तव्हांजी सपोर्ट जी ज़रूरत आहे। तव्हां हिन खे सपोर्ट सिर्फ़ लाइक, सब्सक्राइब ऐं दोस्तनि में ॿाहिरनि में शेयर करे सघो था। तव्हांजी पज़ीराई असांखे इहो हौसलो ॾींदी आहे अॻियां कम खे हलाइण ऐं वधाइण जो। शेयर ऐं लाइक करियो जी, शेयर ऐं लाइक करियो, सब्सक्राइब, शेयर ऐं लाइक करियो। इहो ई नया सभिनी लाइ आहे, लाइक करियो। इहो ई नया सभिनी लाइ आहे। तव्हांजो पंहिंजो सिंधी चैनल आहे जेको टेक ऐं एजुकेशन जे हवाले सां तव्हांखे मवाद ॾींदो रहे थो। टेक्स्ट खे ड्रैग करे हेठां आणियो पंहिंजे जिते रखणु चाहींदा हेडलाइन ते। उन खां पोइ बैकग्राउंड कलर ॾियोसि, सॉरी आउटलाइन न, बैकग्राउंड कलर जी। बैकग्राउंड कलर तव्हां को पंहिंजे मर्ज़ी सां चूंडे सघो था। ठीक, मोहित चूंडियो आहे, ओके। फिल विथ बैकग्राउंड, हिन सां छा थींदो, जो स्क्रोलिंग जे पुठियां बैकग्राउंड उते ई रहंदो, टेक्स्ट जेको आहे हुन में स्क्रोल थींदो, हुन में हलंदो, जीअं पाण चवंदा आहियूं पटी हलनि, अखरनि जी पटी, लफ़्ज़नि जी पटी, जुमिले जी पटी चवंदा आहियूं। आम फहम ज़बान की खे प्रेस करियो, थोरो टेक्स्ट लेयर खे थोरो ड्रैग करे अॻियां आणियो, जीअं की फ्रेम जेको आहे हुनजो एक्टिव थिए। प्लस जी निशान दबायो, ठीक, इनखे ड्रैग करे खणी अचो। ठीक, वापस खां सॼी जगह ते ओके प्ले करे ॾिसूं था। अच्छा, प्ले करण सां ही तमामु घणो तेज़ी सां हली रहियो आहे, जेको ॾिसण में एतिरो मज़ेदार न लॻंदो। टेक्स्ट लेयर खे थोरो वधायो आहे ड्रैग करे, त उनजी में स्पीड उनजी स्लो या पूरी मुनासिब थी वई आहे, ॾिसण में, सम्झण में, पढ़ण में बहितर लॻंदी। सही आहे, हाणे स्पीड जे हवाले सां बहितर आहे। अच्छा, इज़ाफ़ी वीडियो खे कटे छॾियो आहे, फुल HD में ठाहींदासीं 12 MB जे लॻभॻि, 12 सेकंड 12 MB वाले सां लॻंदा। दोस्तों वरी तव्हांखे
सब्सक्राइब करण, लाइक करण ऐं दोस्तनि सां शेयर करण जे लाइ चयो वञे थो।